माशाल्लाह तमाम बेहतरीन माशाल्लाह छा त नज़ारो आहे लाला अहिड़ा पारक बाबा तूं लिकाए रखिया नी असांखे ॿुधायो न अथई बाबा ये अलफता वारनि जी महिरबानी सां ई कमु आहे ऐं हिते माना ॿी तव्हांखे मां ॻाल्हि ॿुधायां त अलफता जेको आहे न मॉडल टाउन जे तरफ़ां तमामु सुठा सस्ता ऐं VIP पुरसुकून माहौल में प्लाट बि वठी सघो था घर बि वठी सघो था माशाल्लाह माशाल्लाह हा इहा बि तव्हांखे ख़बर हुजे अचो अॻिना अचो तमामु बहितरीन मज़ो आयो असांजे दोस्तनि खे बि तमामु ॾाढो मज़ो आयो इंशाल्लाह तमामु जल्द ई रिकॉर्डिंग रखी वेंदी दोस्तो ॾिसण न विसारींदा सिंध सलामत साथ सलामत जिए लतीफ़ जी ॿोली जी दोस्तों असीं नई ईंदड़ फिल्म धरती मुंहिंजी माउ जी रिकॉर्डिंग माना करण जे लाइ लोकेशन फाइनल कई अॼु विज़िट कई ऐं असां सां गॾु हुयो सिंध जो तमामु बहितरीनु अदाकार डायरेक्टर मामा सरवर घोटो ऐं उन तव्हांखे लोकेशन विज़िट कराई इंशाल्लाह ताला जल्दी हिन फिल्म जी रिकॉर्डिंग असां स्टार्ट करण वारा आहियूं पंहिंजे ज़िले घोटकी में ऐं हीअ जेको वीडियो आहे तव्हांखे ॾिसण लाइ मिलंदो लाला फयाज़ ऑफिशियल यूट्यूब चैनल ते ऐं पोइ वरी चैनल खे सब्सक्राइब बि कजो ऐं लाइक कजो शेयर कजो वॾी महिरबानी थींदी।